अॼु मां तव्हांखे ज़ीरो जी कहानी ॿुधाईंदा त ज़ीरो जी वैल्यू कीअं वधी। ठीकु आहे। हिकिड़ो मैथमेटिशियन साइंटिस्ट हो जंहिं सभिनी नंबरनि खे कॉल कई त अचो ऐं मीटिंग कयूं, गॾिजाणी कयूं ऐं हुननि सभई नंबर आया पर ज़ीरो हुन में कोन आयो। त सभिनी नंबरनि खे चई त तव्हां एक्सेप्ट कयो ज़ीरो खे क़बूलियो त हू तव्हां सां गॾिजी हिकिड़ा नवां नंबर ठाहिनि जंहिंजी वैल्यू ज़्यादा हुजे ऐं हुन में ज़ीरो जी वैल्यू ज़्यादा हुजनि। त सभई नंबरनि में मीटिंग में सिर्फ़ु ज़ीरो कोन आयो त मैथमेटिशियन चयो त तव्हां ज़ीरो खे वञी ॻोल्हियो ऐं मां वञी ज़ीरो खे ॻोल्हियां ऐं सभई विया ॻोल्हे ज़ीरो खे ॻोल्हण में लॻी विया ऐं मैथमेटिशियन जेको वियो ज़ीरो खे ॻोल्हण ते हिकिड़ो वॾो वणु बीठो उनजे पोयां ज़ीरो बीठो। जॾहिं हुन दांह कई त भाई ज़ीरो किथे आहे त मैथमेटिशियन खे रोअण जी आवाज़ आई जेको ज़ीरो रोए रहियो हुन टाइम में। जॾहिं पुछियो वियो ज़ीरो खे त भाई तव्हां छो था रहो त ज़ीरो चए त मुंहिंजी को वैल्यू न आहे दुनिया में, उन करे मूंखे हर को इज़त नथो ॾे, रिस्पेक्ट नथो करे मुंहिंजी, उन लाइ मां रोआं पियो। त उन टाइम मैथमेटिशियन जेको टीचर हो उहो खिली ऐं ज़ीरो खे चयो अचु त तव्हांजी मां मीटिंग थो करायां सभिनी नंबरनि सां। त मैथमेटिशियन ज़ीरो खे वठी वियो हुन गॾिजाणी में ऐं हर हिकु नंबर खे चई त तव्हांखे क़बूल करिणो आहे ज़ीरो खे, एक्सेप्ट करिणो आहे ज़ीरो खे त जीअं इन जी वैल्यू वधे। त हिकु नंबर खे कॉल कई त तूं अची बीह ज़ीरो जे भरिसां। जॾहिं हिकु ई ज़ीरो मिला त उन जी वैल्यू थी वई 10। ॿिए नंबर खे घुराई त भाई तूं अची ज़ीरो जे भरिसां बीह त उन जी वैल्यू थी वई 3। जॾहिं 4 खे घुराई त उन जी वैल्यू थी वई 40। अहिड़े हिसाब सां 4 खे वरी 5 खे घुराई ऐं उन जा 2 ज़ीरो ॾिनी त उन जी वैल्यू थी वई 500। त मुंहिंजे जेको चई 5 खे घुराई उन जा ट्रिपल ज़ीरो ॾिनी त उन जी वैल्यू थी वई 5000। अहिड़े हिसाब सां उन जी वैल्यू वधी वई। हू तमामु ख़ुशि थियो त मूंखे बि दुनिया में हाणे इज़त ॾिनी वेंदी ऐं रिस्पेक्ट ॾिनी वेंदी। त मुंहिंजे जेको चवण जो मक़सदु आहे त जॾो या होशियारु ॿार हुजे इवन ग़रीब हुजे या अमीर उनखे रिस्पेक्ट सभु हिकु जहिड़ी ॾियणु खपे ऐं उन सां ई इंसान खे पंहिंजी पहचान थिए थी।